नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त कंडियारो जे तरफान नेशनल प्रेस क्लब के सहाफ़िन में ईद गिफ्ट विराया विया। इन मौके ते तालके सदर आबिद आरई ऐं तालके नायब सदर ज़फर इकबाल आरई, प्रेस सेक्रेटरी शाहिद आरई, जनरल सेक्रेटरी आसिफ अली आरई खे ईद गिफ्ट ॾिना विया। जॾहिं त तंज़ीम जे अॻुवाण पारां DSP कंडियारो इमदाद सोलंकी, सीबको SDO वावडा ममता सुमरो समेत ॿिनि ऑफिसरनि ऐं समाजी तंज़ीम जे अॻुवाण खे खजूर गिफ्ट पैकेट ॾिना विया। इन खां अलावा शहर जे ग़रीब तबके जे माण्हुनि में राशन बैग ऐं ईद गिफ्ट पिण विराया विया। इन मौके ते तंज़ीम जे तालका सदर आबिद अली आरई ऐं नायब सदर ज़फर इकबाल आरई चयो त हिन वक़्तु महांगाई चोट ते चढ़ियल आहे। ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। असांजी तंज़ीम ग़रीब माण्हुनि जे लाइ हर साल राशन गिफ्ट विराईंदी है जीअं ग़रीब माण्हू ईद खुशी सां मल्हाए सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।